नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त आगे रानीपुर मां खबर ॾींदालो। पंजाब असैम्बली पारां मंजूर कयल क़ारे क़ानून मेंबर्स इस्तहकाक बिल खिलाफ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट मरकजी सदर ते सोबतरो यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां कुर्बान अली मंगी, बिलावल सैतो, नदीम शेख, सद्दाम हुसैन सुमरो, बाबर मंगी, आमिर मैसर, फयाज राजपर ऐं ॿियनि जी अॻवानी में इंटरनेशनल प्रेस क्लब आडो हथनि में प्ले कार्ड खणी अचे मुज़ाहिरो करे पंजाब हुकूमत खिलाफ सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते खिताब कंदे सोबतरो यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर कुर्बान अली मंगी चयो त पंजाब असैम्बली पारां आज़ाद सहाफ़त ऐं इज़हार जी आज़ादी खिलाफ मंजूर कयल क़ारे क़ानून मेंबर्स इस्तहकाक बिल जी सख्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। पंजाब असैम्बली में सहाफ़िन खिलाफ मंजूर कयल बिल आज़ाद सहाफ़त ते हमलो आहे। इज़हार जी आज़ादी ते पाबंदी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।